अगस्त ताईं कोरोना वायरस सबब तालीमी इदारनि खे बंदि करण जो फ़ैसिलो कयो आहे। इन फ़ैसिले खे तव्हां कीअं रखो? असां इन फ़ैसिले जी शदीद लफ़्ज़नि में मुखालफ़त कयूं था ऐं इन तालीम दुश्मन जेके पॉलिसियूं जेके हथ ठोके करे सिंध जी तालीम हथ सां तबाह कयो थो वञे पियो, इन्हनि जी असां भरपूर मज़म्मत था कयूं ऐं मुखालफ़त था कयूं। ऐं असां चाहियूं था त स्कूल जा सिंध जा जेके स्कूल आहिनि उहे खोलिया वञनि, त जीअं ॿार जेके आहिनि जेके 2 सालनि खां गुज़िरियल 2 सालनि खां केतिरनि ई तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियनि पिया, केतिरी तालीम जेका आहे उहा तबाह थी वई आहे। ऐं सिंध जा हुकुमरान जेके करप्ट हुकुमरान आहिनि, जॾहिं त पंजाब में तालीमी इदारा खुलियल आहिनि, KPK में तालीमी इदारा खुलियल आहिनि ऐं सरहद में जेको आहे उहे तालीमी इदारा खुलियल आहिनि। सिंध जी तालीम जा इदारा जेके आहिनि आख़िरकार छो बंदि कया विया आहिनि, जॾहिं त इहो 2 सालनि खां साॻियो ई हुकूमती 1-2 ॾींहं जेको खोले स्कूल वरी उन्हनि खे बंदि कयो थो वञे 2 महीननि लाइ। केतिरो सदियुनि जो नुक़सानु आहे। असांजा नंढा नौजवान ईंदड़ मुस्तक़बिल जेको आहे उहो जिहादत तरफ़ पियो वञे। असां इहा घुर था कयूं त जेके करप्ट जेके हुकुमरान आहिनि उहे सिंध तालीम दुश्मन जेके असांजा मनसूबा ठाहिनि था पिया, इन्हनि खे रद्द कयूं था ऐं पंहिंजे स्कूलनि जे खुलण जी जेका आहे भरपूर हिमायत था कयूं, त जीअं अॼु जो ॿारु जेको आहे मुस्तक़बिल जो मेमार आहे, उन्हनि खे तालीम तरफ़ जेको गामज़न कयो वञे ऐं सिंध जी तालीम खे जेको आहे फ़ाल करे दरसगाहूं आबाद कयूं वञनि।